अस्सलाम वालेकुम दोस्तों, बुज़ुर्गों, अदियों, भेनरूं, जी सिंध तमामु घणी ख़ुशी पई थिए। जी साईं हिन खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि कई त हिन ॾींहं जे लाइ असीं सिखियासीं पिए त जहिड़े क़िस्म जी जो जज़्बो हिन ऑर्गेनाइज़ेशन खे हलाइण लाइ जेका कमेटी आर्ज़ी तौर ते जुड़ी आहे, उन कमेटी जंहिं क़िस्म जो कमु कयो आहे, जहिड़े क़िस्म जी तयारी कई आहे, उहो साराह जोॻो अमल आहे। ऐं असलम सईद गलाल साहब जेके आहिनि उहे मुबारक जा मुस्तहिक आहिनि, जिन पाण सभिनीनि खे हिते गॾु कयो आहे ऐं इनिशिएटिव वरितो। पहिरीं व्हाट्सअप ग्रुप क़ाइमु कयो। बुनियादी तौर ते असां सिंधियुनि जा इस्लामाबाद में नंढा नंढा मसइला बि आहिनि ऐं वॾा मसइला बि आहिनि। सरकारी मुलाज़िमनि जा पंहिंजा जेके मसइला आहिनि, उन्हनि खे जेके घर अलाट नथा थियनि, उन समेत लातादाद इशूज़ आहिनि जेके इशूज़ हल करे सघिजनि था। कोटा जो जेको अमल आहे नौकरियुनि में, उन ते अमल दरामद कोन पियो थिए। उन ते अमल दरामद खां वेंदे मुख़्तलिफ़ रोड मैप जेको दोस्तनि ठाहियो आहे त कीअं मरहलेवार असीं इन तंज़ीम खे अॻियां वधाईंदासीं ऐं इस्लामाबाद बेस्ड जेके सिंधी आहिनि उन्हनि जी वेलफेयर लाइ इहा ऑर्गेनाइज़ेशन कमु कंदी। त दोस्तनि खे इंतिहाई घणी जस हुजे जिन महिनत कई आहे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जी जेके हिते आया, सहाफ़ी दोस्तनि जो आउं थोरो मञींदुसि जेके इन प्रोग्राम में शिरकत आया ऐं असांखे कवरेज ॾेई रहिया आहिनि। वॾी महिरबानी।